ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनी चयो आहे त गुरूर में बुॾल हिकु शख़्स समूरी दुनिया जा फ़ैसिला करे रहियो आहे। उनखे इहो सम्झणु घुरिजे त इक़्तिदार जे उरूज ते ताक़तवर तरीन हुक्मराननि सां छा थियो। फिरौन, निमरूद ऐं रज़ा शाह पहलवी सां जेको थियो उहो ई ट्रंप सां थींदो। ईरान खिलाफ फौजी कार्रवाई समेत मुख्तलिफ ऑप्शन से गौर करे रहिया आहियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू ईरानी अपोजिशन लीडरनि सां राब्ते में आहिनि। ईरान में इंटरनेट जी बहाली बाबति अरबपति कारोबारी एलन मस्क खां ॻाल्हाईंदा। ईरान गुज़िरियल ॾींहुं जौहरी मुआहिदे ते ॻाल्हाईंदे राज़पो ज़ाहिर कयो राब्तो कयो। हू उन सां मिली सघनि था। ईरान बि इसराइली मुज़ाहिरनि जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। इसराइली परॾे वज़ीर क़ैदून साद चवणु आहे त इसराइल ईरान में हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि जी कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे थो। कौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 27 नुकाती एजेंडा जारी। एजेंडा मूजिब मुख़्तलिफ़ ऑर्डिनेंस ऐं बिल कानून सादी लाइ ऐवान में पेश कया वेंदा। मुल्क में एड्स जे मरीज़नि जे अंग 3.5 लखनि खां वधी वञण वारे मामले ते बहस कयो वेंदो। स्पीकर सरदार अयाज सादिक पार्लियामानी अॻवाननि जो मुसावरती इजलास बि शाम 6 वॻे तलब करे वरितो। इस्लामाबाद में वफाकी आईनी अदालत की नई इमारत जो इफ्तिताह। वफाकी आईनी अदालत की नई इमारत जो इफ्तिताह आईनी अदालत के चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान बिन जजर सां गॾु कयो। इफ्तिताही तकरीब में वफाकी वजीर कानून आदम नदी तारड़, अटॉर्नी जनरल मंसूर ओस्मान अवान, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के सदर हारून रशीद समेत वकीलन की शिरकत। जुडिशियल कमीशन जा 3 धारदार इजलास अॼु सुप्रीम कोर्ट में थींदा। पहिरें इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट के 3 एडिशनल जजिस की मुस्तक़िली ते गौर थींदो। ॿियो इजलास बलोचिस्तान हाई कोर्ट के 2 एडिशनल जजिस की मुस्तक़िली ते थींदो। 3 इजलास में आईनी अदालत ऐं हाई कोर्ट्स में जजिस की मुक़ररी जो फ्रेमवर्क गौर हेठि ईंदो। कराची के इलाके खारादर में लियारी गैंगवार जमील छांगा ग्रुप की भत्ताखोर के मुकाबले में मारण की दावा। पुलिस मूजिब मार्चीवेल जवाबदार की सुञाणप शाहज़ेब के नाले से थी है। जवाबदार वटां भत्ते की पर्ची, एक मोबाइल फोन और एक पिस्टल समेत गोलियों हथ कयूं वियूं आहिनि। मीरपुर माथिले के कोसर कॉलोनी में हथियारबंदनि की फायरिंग में एक जणो मुक़तल। जवाबदार घर अंदर दाखिल थी घर धणी अबरार कोलाची के गोलियों हणी जख्मी करे फरार थी विया। जख्मी अस्पताल नींदे फोत थी वियो। सुईगेस वेझो मेहरान हाईवे ते रोड हादसे में एक जणो फोत, 15 मुसाफिर जख्मी। कराची का पंजाब ईंदड़ तेज रफ्तार कोच जो कमन सवाल ट्रैक्टर ट्राली सां पुठियां टक्कर थी पियो। हादसे में कोच कंडक्टर पंजाब के इलाके जामपुर जो रहवासी हसीब फोत थी वियो। ट्रैक्टर ड्राइवर समेत 15 मुसाफिर जख्मी थी पिया। हादसे बैदि फोती जो लाश ऐं जख्मी अस्पताल मुंतकिल।
आई रतोदेरो बरसा ट्रेनिंग ते वींदड़ पुलिस एहलकारनि खे यरगमाए बणाए फुरलुट रतोदेरो शिकारपुर रोड भाड़ो कोबो बरसा 10 खां वधीक हथियारबंद कश्मीर खलारकाणो पीटीएस ट्रेनिंग सेंटर ते वींदड़ वेगन सवार 23 पुलिस एहलकारनि खे रोके वरितो। हथियारबंद मोबाइल फोन रोक रक़म थेला ऐं वेगन फुर करे फरार थी विया। इतला मिलण ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिता।